नाज़रीन बुलेटिन जो सिलसिलो जारी है। हिते अवां खे अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं त सिंध जे मनसूबनि लाइ वफ़ाक़ ऐं सिंध सरकार में कोऑर्डिनेशन कमेटी ते इत्तफ़ाक़ कयो वियो आहे। बाज़ाब्ता इत्तफ़ाक़ थियण खां पोइ कोऑर्डिनेशन कमेटी में सिंध सरकार तरफ़ां वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, सूबाई वज़ीर नासिर शाह ऐं सईद गनी खे शामिल कयो वियो। कमेटी में वफ़ाक़ तरफ़ां अली ज़ैदी MQ पाकिस्तान जे अमीनुल हक़ खे शामिल कयो वियो आहे। अहिड़ी कोऑर्डिनेशन कमेटी ते इत्तफ़ाक़ वॾे वज़ीर जे ओचितो इस्लामाबाद में वञी वज़ीर आज़म सां मुलाक़ात करण खां पोइ कयो वियो आहे। हिकु भेरो ॿीहर अवां सां ख़बर शेयर पिया कयूं त सिंध जे मनसूबनि लाइ वफ़ाक़ ऐं सिंध सरकार में कोऑर्डिनेशन कमेटी ते इत्तफ़ाक़ कयो वियो आहे। बाज़ाब्ता इत्तफ़ाक़ थियण खां पोइ कोऑर्डिनेशन कमेटी में सिंध सरकार तरफ़ां वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, सूबाई वज़ीर नासिर शाह ऐं सईद गनी खे शामिल कयो वियो आहे। कमेटी में वफ़ाक़ तरफ़ां अली ज़ैदी MQ पाकिस्तान जे अमीनुल हक़ खे शामिल कयो वियो आहे।